दावत इस्लामी तहत बोर ऐं बरसात मुतासरनि में इमदादी चेक विरहाया विया। दावत इस्लामी जे फलाही तंज़ीम फैज़ान ग्लोबल रिलीफ फाउंडेशन जे तहत सखर फैज़ान मदीना बैराज रोड ते 2022 जी ॿोॾ खां मुतासिर ख़ानदाननि लाइ हिक तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में 250 मुतासिर ख़ानदाननि खे इमदादी चेक ॾिना विया। उन मौके ते इस्लामिक फ्रीडम मूवमेंट पाकिस्तान जो निगरान मोहम्मद शिफ़ात अतारी ख़ासि तौर ते मौजूद हो ऐं तक़रीब जो इफ़्तिताह कयो। सखर ज़िले जे 250 माण्हुनि में चेक विरहाइण वारी तक़रीब में शरीक माण्हुनि खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद शिफ़ात अतारी चयो त आफ़तुनि ऐं हादसनि खां अलाह जी पनाह घुरण घुर्जे ऐं जेकॾहिं का मुसीबत अचे त सबर न विञाइण घुर्जे ऐं असांखे नमाज़ूं अदा करण घुर्जनि, तौबा ऐं इस्तग़फ़ार खे पंहिंजो मामूल बणाइण लाइ आशिकाने रसूल जी सोहबत करण घुर्जे। तक़रीब में पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त ऐं आख़िरत खे बहितर बणाइण लाइ FGRF जे सूबाई सुपरवाइज़र अब्दुल वकील अतारी ऐं डिवीज़न सुपरवाइज़र मोहम्मद फ़हीम अतारी, मीडिया डिपार्टमेंट जे इमरान अतारी ऐं ॿियनि ज़िम्मेवारनि पिणु शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची